नाज़िम इफ़ ख़ास में सरकारी मुलाजिम पेंशन में कटौती वाले फैसले खिलाफ अॼु 3 ॾींहं सरापा एहतजाज आहिनि। एम्प्लॉइज़ अलायंस जे सर ते ऑफिसनि ऐं स्कूलनि जी तालाबंदी करे एहतजाजी कैंप क़ाइम कई वई आहे। तफ़सील रवाहे तालिब शर जी तालिब जी बिल्कुल साहब ॿुधाईंदो त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते बेफ़ुखा ज़िले जे मुख़्तलिफ़ सरकारी ऑफिसनि में जेको मुकमिल तालाबंदी कई वई आहे ऐं सरकारी स्कूलनि में बि जेको आहे उस्तादनि पारां तालाबंदी करे जेको आहे स्कूलनि जी मोकलूं कयूं वयूं आहिनि। बेफ़ुखा ज़िले जे 44 सरकारी इदारनि जे खातनि जा मुलाज़िम जेको सरापा एहतजाज बणियल आहिनि अॼु 3 ॾींहं बि बेफ़ुखा प्रेस क्लब अॻियां एहतजाज जे मुज़ाहिरो ऐं बुख हड़ताल ते वेठल आहिनि। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां उन बुख हड़ताल ते हज़ारे मुलाज़िम ऐं सवें मास्तरियाणियूं पिणु मौजूदु आहिनि। उन्हनि जो इहो ई चवणु आहे जेसिताईं पेंशन मां कटौती करण वारो अमल बंदि न कयो वेंदो ऐं जेके असांजा ॿिया मुतालबा आहिनि उहे हल न कया वेंदा तेसिताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। हीउ जेको एहतजाज आहे 27 तारीख़ ताईं जारी रहंदो ऐं हिन खां पोइ जेको हिननि जो राय अमल आहे उहो कराची में आहे ऐं उन में वॾे में वधि खां वधि जेको आहे सरकारी मुलाज़िम कराची में शिरकत करे पंहिंजो एहतजाजी धरणो ऐं मुज़ाहिरो कंदा। जी तालिब जी महिरबानी।